रोतोदेरो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी रतेदेरे में वाटर सप्लाई स्कीम जे इफ्तिताह दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी हर कंहिं जो हक़ आहे। असांजी इहा ज़िम्मेवारी आहे त असां माण्हुनि जी इहा बुनियादी ज़रूरत पूरी कंदा रहूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी लोकल सूबाई वफ़ाक़ी ऐं बैनुल अक़वामी इशूज़ खे हमेशह संजीदगीअ सां वरितो आहे। पीपल्स पार्टी जे सूबाई तंज़ीम ऐं कारकुननि जो शुक्रिया अदा थो कयां जिन 27 दिसंबर वर्सी जे मौक़े ते ॻढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में तारीख़ी जलसो करे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वर्सी मल्हाई आहे। मुल्क जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे। पाकिस्तान जो अवाम मुआइशी सूरत हाल खां परेशान आहे। अवाम पंहिंजे सियासी क़ाइदीन ऐं नुमाइंदनि ॾांहुं निहारे रहियो आहे त उहे पंहिंजी अन्ना ऐं ज़ाती इशूज़ खे छॾे पाकिस्तान जा जेके अहम मसइला आहिनि उन्हनि ॾे ध्यानु ॾियनि त मिली करे उन्हनि मसइलनि जो मुक़ाबिलो करे सघजनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।